आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। अस्सलाम वालेकुम। सर ही जेका हिन वक्त जेका सूरत हाल है ज़िले शिकारपुर में ख़ासि करे अमन अमान के हवाले से ॾाढी बिगड़ी वही है। आए रोज़ स्ट्रीट क्राइम में इजाफ़ो थी वियो है, क़बाइली तकरारन में इजाफ़ो थी वियो आहे। अवां इन तनाज़ुर में अवां चूँकि ज़िले शिकारपुर जा पुराना सियासतदान आहियो त यकायक आख़िर छा थी वियो आहे इंतज़ामिया के हितों जे इन माहौल ऐं सिस्टम के? बसि हाणे जेका तव्हां स्ट्रीट क्राइम जी ॻाल्हि कई उहा वाक़ई आहे। मां तव्हांजे तवसुल सां इंतिज़ामिया खे सभिनी खे गुज़ारिश आहे त पंहिंजी एफिशिएंसीज़ वधाइनि ऐं पंहिंजा जेके लॉ एनफोर्सिंग आहिनि उहे इन ते कंट्रोल कंदा। बाक़ी जेसि ताईं हाणे जेके वॾा झगड़ा जंहिंमें ताज़ो इहो थियो आहे, मर्डर थिया आहिनि 5, हाणे इन खे बि जेके मिसचिफ मांगर्स हूंदा उन खे क़बाइली झगड़ो करे हू पंहिंजा मुफ़ाद बि कहिड़ा अथनि, मानियूं खाईंदा, बोड़ खाईंदा, वञी रहंदा, वञी पंहिंजो बदमाशियूं कंदा। जेके मिसचिफ मांगर्स आहिनि उहे सादा लोग माण्हुनि खे मिसगाइड करे क़बाइल जे नाले सां वठी ख़राबु कंदा। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में तव्हांजी मीडिया बि इन ट्रेंड खे, इन सोच खे डिस्करेज करे त जीअं माण्हुनि मां इहा निकिरी वञे ऐं उहे चंद माण्हू जेके शरारती आहिनि उहे पंहिंजो फ़ाइदो न वठनि। ऐं ॿिन्ही धुरनि खे त मुंहिंजी अपील बि आहे, मुंहिंजी हमदर्दी आहे उन्हनि सां जंहिंजा माण्हू फ़ौत थिया आहिनि। अलाह ताला उनखे जन्नत में जाइ ॾींदो, उन्हनि खे सब्र जी तौफ़ीक़ ॾींदो। उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त सब्र तमल खां कमु वठी ॾिसनि अदालतूं आहिनि, इंतिज़ामिया छा थियूं कनि, उन खां पोइ वरी बि पंहिंजो मसइलो पाड़ेसिरी आहिनि, पंहिंजो मसइलो वेही ॻाल्हिंदड़ ई हल कनि। सर जेके मुतासिर धुरियूं आहिनि, जेके दल बिरादरी ऐं जुणेजा बिरादरी जा माण्हू उन्हनि ॾे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ताज़ियत जे बहाने बि मुख़्तलिफ़ हितों जा सरकर्दा माण्हू अचनि था ऐं उहे उन्हनि खे अपील कनि था सुलह जी। ॿाही धुरियूं आमादा बि आहिनि, त अगरि जेकॾहिं ॿाही धुरियूं आमादा बि आहिनि त आख़िर कहिड़े तरीक़े सां इन्हनि ॿिन्ही धुरियुनि खे फाइनलाइज़ आख़िर ताईं टेबल टॉक ते वेही इहो मसइलो हल कराए सघिजे थो? साईं हाणे मां इन ते तबसरो न कंदुमि त जेके धुरियूं वञनि थियूं सुठो कमु आहे, नेकीअ जो कमु आहे, वञनि थियूं, पर चओ था त उन सां बि को मसइलो हल नथो थिए। वरी बि जेके धुरियूं आहिनि उनखे हिकिड़ी गुज़ारिश अपील थी कजे त चङनि माण्हुनि जो चवणु वठी ऐं उनजी सलाह वठी करे टेबल टॉक ते वेही मसइलो हल कनि। हिन वक़्तु जेके हिते बैकवर्ड एरियाज़ में पुलिस स्टेशन्स क़ाइमु आहिनि, जेके थाणा क़ाइमु आहिनि, जेके गवर्नमेंट उते थाणा ठाहिया आहिनि अवाम जे प्रोटेक्शन जे लाइ, उन्हनि खे बि बुनियादी सहूलियतूं कोन्हनि। उहे जेके थाणेदार आहिनि, SHOs आहिनि, उहे बि कंप्लेंट्स कनि था त असांखे का हिते फैसिलिटी न आहे, का सहूलियत कोन्हे, को एम्बुलेंस तक न आहे। जेकॾहिं असां कंहिंजो कंहिं ॾुहारी जो पीछो कयूं त उन लाइ असां वटि व्हीकल्स बि कोन्हनि के। त अवां अहिड़े सारे माना सहूलियतुनि जे फुक़दान जे हवाले सां छा चवंदो? हाणे मां माज़रत सां असांजे मुल्क में इहो ट्रेंड आहे त असां पंहिंजूं जेके आहिनि हक़ जेके आहिनि उनखे बार बार वरजाईंदा आहियूं, पर ड्यूटीज़ ते पंहिंजो तवजो न हूंदो आहे। पुलिस जी हार्ड सर्विस आहे, पुलिस माना हार्ड सर्विस आहे। हाणे इहो चवणो त असांखे वेहीकल कोन्हनि, असांखे एम्बुलेंस कोन्हे, असांखे गोली कान्हे, असांखे रेफल कान्हे, इहो हिकिड़ी मुंहिंजे सम्झ खां ॿाहिरि ॻाल्हि आहे। उन्हनि खे बि गुज़ारिश ई करे सघिजे थी, चवंदा आहिनि न उर्दूअ में कि बात उतर जाए तेरे दिलि में मेरी बात, त उन्हनि खे बि पंहिंजी सचाईअ सां, पंहिंजे ईमानदारीअ सां पंहिंजे फ़राइज़ फ़र्ज़ु सम्झी ड्यूटियूं सर अंजाम ॾियनि ऐं कंहिंसां नाइंसाफ़ी न थिए, जो उन नाइंसाफ़ीअ जे करे वधीक अञा की कंडीशन्स एग्रेवेट न कनि। बाक़ी जीअं त हुननि जी वाक़ई इहा हिकिड़ी जाइज़ शिकायत बि आहे त हाई अप्स खे पंहिंजी गुज़ारिश आहे त उन्हनि खे सभु फैसिलिटीज़ ॾियणु खपनि ऐं पंहिंजो वेहीकल्स ॾियणु खपनि, POL ॾियणु खपे। एम्बुलेंस त हाणे थाणे ते कोन वञी सघंदी, भर में अस्पतालूं बि खोड़ आहिनि, पर बहरहाल उन्हनि खे मोबिलिटी बि हुजणु खपे, मॉडर्न वेपन्स बि हुजणु खपनि ऐं टेलीकम्यूनिकेशन जो सिस्टम एतिरो हुजे जेका ॻाल्हि अहिड़ी थिए त जीअं
पंहिंजे हाई अफ़सर सां जल्दीअ में कॉन्टेक्ट करे सघनि। साईं मोहतरम, इन जे ही जेको दौरु आहे, जंहिं दौर मां असां गुज़रूं था, हिकिड़ो जदीद दौरु आहे, साइंस ऐं टेक्नोलॉजी जो दौरु आहे, तालीम जो दौरु आहे, अहिड़े सारे दौर में बि असां वटि जेको पुलिस सिस्टम आहे, इन सिस्टम में माण्हू बदिले में, यानी कि भाउ जेकॾहिं कोई कसूर करे थो त उन जे बदिले उन जो भाउ खणणु, उन जे पीउ खे अरेस्ट करणु, या उन्हनि मुतसिर धुरनि जूं औरतूं खंभिणु, ज़ात जे बुनियाद ते माण्हुनि खे जांच जी आड़ में गिरफ़्तार करे उन्हनि खे हिरासा करणु, अहिड़े क़िस्म जो सिस्टम असांजो पुलिस जो कल्चर हिन वक़्त ताईं ख़तमु न थी सघियो आहे, त इहो आख़िर हुन जी छा वजूहात आहे? ऐं हाणे छा थो चई सघिजे, पुराणे ज़माने में बि इहे क्राइम थींदा रहंदा हुआ, जहिड़ा फज़ा जेको असांखे यादगिरो आहे त पुलिस थाणा बि थोरा हुया, नफ़री बि थोरी हुई, पर उहे 2 पुलिस वारा को जमादार जे वेंदा हुआ त सॼे ॻोठ में वञी पंहिंजो उनजी जांच बि कंदा हुआ, जेके सही कल्प्रिट्स आहिनि उन्हनि खे बि गिरफ़्तार कंदा हुआ, अॻियां मोकिलींदा हुआ। उनजी ज़िमेवारी हूंदी त कोर्ट में केस कन्विक्ट थिए। हाणे पुछा कान्हे त कन्विक्ट थिए थो बि, इन्वेस्टिगेशन ऑफिसर खां पुछा कान्हे, जे एक्विट थिए थो त नथा पुछा त भला तूं अहिड़ो केस ग़लति ठाहियो छो। हाणे इहे जेके आहिनि ख़ासि जेके ॻाल्हियूं आहिनि, जंहिंजे करे मां जेके जेके औरतुनि खे खणणो, इहो तमामु ग़लति ॻाल्हि आहे। ऐं पंहिंजो जीअं ज़ात पात में अड़े कहिड़ो आहे, मां फलाणो हलो हेॾे, अड़े मां त को भरिसां हे मोटर साइकिल हलाए, या मां हे मज़दूरी करे हे कंदो आहियां, न फलाणो आहे, तूं हल, तूं धाड़ेल आहे। इहे सभु ॻाल्हियूं ग़लति आहिनि। इहे इन में अञा बि असांजी कंडीशन्स खे एग्रेवेट कनि थियूं, ख़राबु कनि थियूं, जंहिंखे मथियनि खे सोचणो खपे त पंहिंजो अहिड़े क़िस्म जूं जेके अमल आहे उनखे न करणु खपे। साईं, तव्हां माज़ी में जेके असांजी हेल्थ डिपार्टमेंट आहे उन जा सिंध जा मिनिस्टर बि रहिया आहियो, त हिन वक़्तु जेके असांजे हॉस्पिटल्स जो जेको मसइलो आहे, जेके असांजे उन्हनि जी जेका कंडीशन आहे उहा ॾाढी ख़स्ता आहे, काई सहूलियत जूं जेके गवर्नमेंट हॉस्पिटल्स में आहिनि कंहिं क़िस्म जूं सहूलियतूं नथियूं मिलनि, डॉक्टर्स जी वॾी शॉर्ट आहे, डॉक्टर जेकॾहिं आहिनि बि त उहे या त वीज़ा ते वञनि था, या त कई डॉक्टर अहिड़ा आहिनि जेके ॿाहिरनि मुल्कनि में रहनि था, पघारूं हितां खणनि था। अहिड़े क़िस्म जी सिचुएशन आख़िर इहा कॾहिं तब्दील थींदी, कीअं तब्दील थींदी? साईं, इहा अफ़सोस जो ॻाल्हि आहे, वीज़ा जो लफ़्ज़ु अॻे इस्तेमालु थींदो हो, पुलिस में त सिपाही ड्यूटी कतराए करे पोइ चवंदासीं वीज़ा ते वियल आहे। हाणे जे डॉक्टर बि वीज़ा ते वञनि, उस्ताद बि वीज़ा ते वञनि, तूं मां बि वीज़ा ते वञनि, मुल्क हलंदो कीअं? इन खे IAFs खे सोचणु खपे। ऐं जेके तव्हां चओ था शार्टेज कंहिं जी बि कान्हे, डॉक्टर्स जी हिते पोस्टिंग बि थियल आहे, जीअं तूं चयो बिल्कुलु 100% मुंहिंजे बि नॉलेज में आहे त वीज़ा ते वियल आहिनि। ऐं इवन मूंखे त इहा बि थोरी घणी ॼाण आहे, पोइ ग़लति आहे बराबरि, तव्हां उनजी दुरुस्तगी कंदव त पघारूं हितां बि खणनि था, हितां ॿाहिरि मुल्क वियल आहिनि, रहनि ओॾाहिं था, पढ़नि था, छा कनि था, पर हिते बि अटेंडेंस लॻे थी पई। इहा त ज़्यादती आहे न, इहो माण्हुनि जो राइट आहे त हुननि जी खे सहूलियत मुहैया कनि। जीअं वञनि था त वरी उहा पंहिंजी पे जेका पघार खां सवाइ हिकिड़ी मोकल थींदी आहे उहा हुजे, लीगल तरीक़े सां लीगली वञे, पर पोइ हाणे उनजी अकाउंटेबिलिटी मथां कान्हे, पुछा कान्हे, ऐं उनखे गुज़ारिश आहे त इनखे करेक्ट कनि। इन में इहो जेको सिस्टम जी जेका लूज़िंग थी आहे, उन में आख़िर असांजे सियासतदाननि जो कसूर आहे या असांजे ब्यूरोक्रेट्स जो कसूर आहे? साईं, हाणे कसूर त सभिनी जो, असांजे मुआशिरे जो कसूर आहे। अवल जे हर को माण्हू पंहिंजी ज़िमेवारीअ खे अहसन तरीक़े सां करे, मां हुजां, तव्हां हुजो, ॿियो हुजे, खोड़ अहिड़ा मिसाल आया आहिनि। माण्हू शिकायत बि कनि, वरी कलाक में खां ॿिए ॾींहं ते फिरी साईं महिरबानी करे हिन जी त बदिली करायो, अॼु छोकिरा आहियूं, भला कल्ह तूं इहे चई वई ऐं अॼु तूं हे थो ॻाल्हि करे। मां मिसाल थो चवां हिकिड़ो असांजे मुआशिरे जो, सो तंहिंजे करे कसूरवार सभई आहिनि उन में, ऐं सियासतदान बि, ब्यूरोक्रेट बि। ऐं सियासतदाननि खे रस्तो त ब्यूरोक्रेट था ॾियनि नी। हाणे सिंधीअ में जी चवणी आहे हिकिड़ी पुराणे ज़माने जी, साईं कागज़ जो पेट भरियो पोइ हर शइ थी वेंदी। हाणे कागज़ जो पेट केरु भरींदो त ब्यूरोक्रेट भरींदो, पोइ सियासतदाननि खे बि रस्तो मिली थो वञे, पोइ घटि उहो बि नथा कनि। ॿुधण में अचे पियो त जेका ताज़ी हिन वक़्तु असांजे ख़ासि करे हिन एरियाज़ में बदअमनी में इज़ाफ़ो थियो आहे, त उहो थाणनि ते जेके SHOs लॻनि था उहे कारकर्दगी जे बुनियाद ते न पर सिफ़ारिश जे बियाफ़ ते लॻनि था, इन जे करे बदअमनी में इज़ाफ़ो थियो आहे। इहो अवां बि ईअं सम्झो था या का ॿी का ॻाल्हि आहे?
न बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि आहे, इहा तव्हांजी ऑब्ज़र्वेशन आहे, इहा सही आहे। जेकॾहिं न कंहिंखे पंहिंजी ज़िमेवारीअ जी ख़ौफ़ हुजे त मूंखां पुछा थींदी त शायदि उहे पंहिंजी ड्यूटी अदा कनि, पर उनखे ख़ौफ़ कोन्हे को त असां सिफ़ारिशी आहियूं। ऐं अॼुकल्ह त वरी सिफ़ारिश एॾी वधी वई आहे, माण्हू एक्सपेक्ट इहो थो करे त असांजी पोस्टिंग बि करायो, नौकिरी बि तव्हां कयो। हिकिड़ी सेल्फिशनेस जी हिकिड़ी हद थी वई आहे। तंहिंजे करे इहा तुंहिंजी दुरुस्त ॻाल्हि आहे ऐं 100% तव्हां सां एग्री कयूं था ऐं गुज़ारिश कयूं था उन्हनि जेके बि इन जा ज़िम्मेवार आहिनि त कम अज़ कम पुलिस में त अहिड़ो को कमु न कनि जंहिंमें लॉ एंड ऑर्डर जे मसइले में का नुक़्स पैदा थिए। सर आख़िर में जेको न इन सामीन खे जहिड़ींदड़ धुरियुनि खे असांजे ख़ुशूसन ज़िले शिकारपुर जी आवाम खे अवां को पैगाम ॾियो त उहे कुझु पंहिंजे लाइ इन शहर जे लाइ, पंहिंजे ज़िले जे लाइ छा कनि त आख़िर असांजी हालत तब्दील थींदी इन आवाम में? साईं, पहिरियों त ज़रूरत आहे त नौजवान नसुल खे माण्हू तालीम खां रोशनास कराइनि, तालीम ते तवजो ॾियनि, ॿिनि ॻाल्हियुनि खे छॾे जेका ॿी जदोजहद रोज़मर्रा जी में माण्हू लॻी थो वञे पंहिंजे गुज़र सफ़र जे लाइ, त उन खां पहिरियों पंहिंजे ॿारनि जो फ्यूचर बहितरु उन ॿारनि खे पढ़ाइनि। जीअं तालीम ईंदी त मां सम्झां थो उन सां गॾु बहितरी अची सघे थी। उन सां गॾोगॾु जीअं हर माण्हू लालच जे पहलूअ खे छॾींदो ऐं ईमानदारीअ सां कमु कंदो त मुंहिंजे ख़्याल में असांजा सभई मसइला हल थी था वञनि। ऐं उन सां गॾोगॾु असांजी बदकिस्मती आहे त माण्हू सचु नथो ॻाल्हाए ऐं सचु ॿुधण जे लाइ बि को तयारु कोन्हे। जीअं वॾो को माण्हू अलाह कंहिंखे नवाज़ियो आहे, उन खे सचु चवंदो त हुनखे दड़को ॾेई छॾींदो। हालांकि सचु ॿुधणु, पंहिंजे लाइ इस्लाह करणु, इहा हिकिड़ी वॾी अलाह जी बि इबादत आहे इहा, पर पोइ अमल कोन थो थिए, ईअं हले थो पियो। अलाह कंदो सभिनी खे, अलाह हिदायत कंदोसीं। वॾी महिरबानी साईं। आख़िर में असां इहो बि अव्हां खां मालूम करणु चाहींदासीं त अॻिते जेका सियासी हवाले सां जेको जनरल इलेक्शन में अव्हां पार्टिसिपेट पाण कंदव, पंहिंजे नंढड़े खे अॻिते आणण जो इरादो आहे, छा ख़्यालु? साईं, उहा वक़्त जी ॻाल्हि आहे, जेका वक़्त में जीअं पाण खे असां ईज़ी फील कयोसीं, मां पाण बि आहियां, नंढा बि आहिनि, अलाह जी महिरबानी आहे ऐं पंहिंजो उन्हनि में एफिशिएंसी बि आहे, ॼाण बि आहे, तनवियनि बि था, संगत सां था हलनि बि था। इहो उन वक़्त जो फ़ैसिलो थींदो जेको बि थियो। आगा सिराज खान दुरानी साहब जिन सां जेके सियासी तव्हांजा तालुकात माज़ी में बहितर रहिया आहिनि, साज़गार रहिया आहिनि, वरी विच में कुझु उन में थोरो स्पेस बि नज़र आयो, वरी हाणे ताज़ो अव्हां सां उन्हनि जी मुलाक़ात बि थी आहे, त इहो जेको सियासी सफ़र आहे अॻिते बि माना वरी क्लोज़ थींदो या छा ख़्यालु आहे? साईं, हाणे इन जे लाइ माण्हू चई नथो सघे। उहो ख़ानदान सां तालुक़ु रखनि था, वॾो ख़ानदान आहे हुननि जो, फैमिली आहे। असांजे बि पुराणा ख़ानदानी तालुकात आहिनि, रिस्पेक्ट आहे, इज़त आहे सभिनी जे लाइ, चाहे पॉलिटिकली गॾु हुजे या पॉलिटिकली अपोनेंट हुजे, सां गॾु आहे। असांखे रिस्पेक्ट हूंदी आहे सभिनी जे लाइ, ऐं इनशाला असां जे हथूं कॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि न थींदी जो उन रवैयनि खे ऐं उन रिलेशन खे को तब्दील कयूं। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे पंहिंजो कीमती टाइम इनायत कयो, वॾी महिरबानी तव्हांजी। थैंक यू वेरी मच। खैर नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।